सेमण रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी। सेमण में ट्रांसपोर्टरनि किरायो न घटायो। पेट्रोल की क़ीमतुनि में घटिताई थियण बावजूद भी ट्रांसपोर्ट पंहिंजी मर्ज़ी जो किरायो वसूल करण लगा। सेमण खां दादू ताईं जेको किरायो 200 रुपया वसूल कयो पियो वियो, उहो किरायो तेल की क़ीमतुनि में घटिताई जे बावजूद भी ट्रांसपोर्टरनि दादू खां सेमण जो किरायो घटाए रहिया आहिनि। ज़िले इंतजामिया, ॼामशोरो ऐं तालका इंतजामिया सेमण किरायो घटि कराइण में बिल्कुल नाकाम नज़र अची रही है, जॾहिं त ट्रांसपोर्टरनि सेमण खां हैदराबाद ऐं कराची जो किरायो जेको वधायो वियो हो, उहो किरायो भी घटि न करे रहिया आहिनि। ट्रांसपोर्ट वधायल किराया तेल जूं क़ीमतूं घटि थियण जे बावजूद भी ट्रांसपोर्टर किराया घटि न करे रहिया आहिनि। जॾहिं त हुकूमत पाकिस्तान तेल जूं क़ीमतूं घटायूं आहिनि, पर पोइ भी ट्रांसपोर्टर किरायो न घटाए रहिया आहिनि, जंहिंजे करे मुसाफ़िर माण्हू या वरी नौकरी कंदड़ मुलाज़िम सख़्त परेशान आहिनि। सेमण जी अवाम ज़िले इंतजामिया, ॼामशोरो ऐं तालका इंतजामिया सेमण जिन खां मुतालबो कनि था त ट्रांसपोर्टरनि सां मीटिंग करे उन्हनि खे किरायो घटि करण लाइ हुकुम कनि। जेकॾहिं ट्रांसपोर्टर जेकॾहिं उन्हनि जो हुकुम न मञनि त पोइ उन्हनि ट्रांसपोर्टरनि जे ख़िलाफ़ कानूनी क़दम खंयो वञे। ऐं सेक्रेटरी ट्रांसपोर्ट खाते सिंध खे घुर्जे त ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खंयो वञे ऐं अवाम खे सफ़र करण लाइ परेशान न थियणो पवे।